नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त फ़लस्तीनियुनि ते इसराइली जारियत ख़िलाफ़ ऐं फ़लस्तीनियुनि जे मज़लूम मुसलमाननि सां इज़हार यकजहती जे सिलसिले में अहले सुन्नत व जमायत सुन्नी एक्शन कमेटी पारां मुख़्तलिफ़ हंधनि खां धार हाफ़िज़ ग़ुलाम रसूल, मोहम्मद मूसा फारूकी, अब्दुल हमीद सिरकी, अब्दुल वाहिद सिद्दीकी, मौलाना अब्दुल फ़तेह मेहर जी अॻुवाणी में प्रेस क्लब ठुल ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त फ़लस्तीनियुनि में इसराइल पारां ज़ुल्म जी इंतहा कई है। मज़लूम फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत जा पहाड़ किराया पिया वञनि। अफ़सोस जो मक़ाम है जो आलमी बिरादरी इन एॾे ज़ुल्म ते बि मुस्बत किरदार अदा न पई करे। अक़वामी मुत्तहिदा समेत ॿिया आलमी इदारा हिन ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि। पूरी दुनिया जी इस्लामी मुल्कनि खे हिन सिलसिले में इत्तेहाद करे इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उठाइणु घुरिजे। रहमान रहीम अलहमदुलिल्लाह जी त सुन्नी राब्ता कौंसिल ज़िला जैकाबाद जे तरफ़ां पुर अमन एहतजाजी मुज़ाहिरो इसराइल जे ख़िलाफ़ कढियो आहे। इसराइल वॾो ज़ालिम यहूदी आहिनि जेके फ़लस्तीन मुस्लमान जे मथां ज़्यादतियूं कनि था पिया। असां अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयूं था पिया। अक़वाम मुत्तहिदा किथे निंड सुती पई आहे जो मुस्लमान जो मुल्क फ़लस्तीन जंहिंमें बैतुल मुक़द्दस काबा अवल आहे उन फ़लस्तीन मज़लूम अवाम जे ख़िलाफ़ केॾी जेको आहे सो जाराना जेको आहे ज़ुल्म कयो थो वञे पियो। माण्हू नौजवान ॿार औरतूं मर्दनि खे सभिनी खे बेदर्दी सां शहीद कयो थो वञे ऐं निमाज़ पढ़ंदे शहीद कयो थो वञे। ऐं असां हुकूमत पाकिस्तान खे मुतालबो कयूं था पिया त इन इसराइल सां बाइकाट कनि ऐं फ़लस्तीनी मुस्लिमान भाइयुनि जी खुल दिलि जे वॾे अताह दिलि सां उनजी मदद कनि ताकी जीअं मुस्लमान जेकॾहिं कंहिं काफ़िर वटि क़ैद हूंदो आहे त ईअं सम्झो त मुस्लमान हिकु जिस्म जे बराबरि आहे। जिस्म जे कंहिं बि उज़वे में जेकॾहिं सूर हूंदो आहे सॼे जिस्म में तस्वर कयो वेंदो आहे। मुस्लमान जेकॾहिं पूरी दुनिया में काथे बि उनखे तकलीफ़ अचे जंहिंखे ईमान जी ज़रिए आहे उहो उनजी तकलीफ़ ज़रूरु महसूसु कंदो। असां हुकूमत पाकिस्तान मुतालबो कयूं था पिया त इसराइल जे ख़िलाफ़ बयानु ॾे ऐं फ़लस्तीन जे मज़लूम अवाम जी दिलि खोले करे मदद करे। रहीम अॼु असांजे मरकज़ी अॻवान क़ाइद मोहतरम हज़रत अल्लामा मुहम्मद अहमद लुधियानी साहब हुकुम कयो त पूरे पाकिस्तान जे अंदरि बैतुल मुक़द्दस जी हिमायत में फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जी हिमायत में मुज़ाहिरा कया वेंदा। लिहाज़ा अॼु सुन्नी राब्ता काउंसिल ज़िला जैकाबाद तलका ठुल में ही एहतजाजी मुज़ाहिरो कयो वञे थो त असां फ़लस्तीनी मुसलमाननि सां हिकु आहियूं। उहे मज़लूम आहिनि, उन्हनि जे मथां ज़ुल्म कयो वञे थो। मुसलमाननि जो क़िबला अवल पहिरियों क़िबलो बैतुल मुक़द्दस उन जे मथां बमबारी कई वञे थी। असीं ही पुरअमन मुज़ाहिरो एहतजाजी मुज़ाहिरो पुरअमन कढी करे हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त हुकूमत पाकिस्तान सरकारी इक़दामात वठे, अक़वाम मुत्तहिदा में मसइले खे खणी वञे ऐं बैतुल मुक़द्दस फ़लस्तीन जे मुसलमाननि जी आज़ादी जे लाइ ऐं फ़लस्तीन जे मुसलमाननि जी इज़्ज़त अज़मत खे बहाल करण जे लाइ सरकारी सतह ते उपाय वरिता वञनि। जो को पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।